एक माण्हू फ़ोन करे चयो त दुनिया खे न पंहिंजो पाण खे सम्झा तो सम्झो ॼण दुनिया सम्झी वई। मूं हुन जवाब में चयो त इतवारो कानून जेकॾहिं दुनिया जे मारुनि ते लागू कजे त पोइ इंसाननि जो हिकु सॼो नसुल गूंगो पैदा थींदो। दोस्तो अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद जी असन उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। हिकु सुठे माण्हू फ़ोन कंदे चयो त सियासत ते न ॻाल्हा। मूं हुन जवाब में पुछियो त छो? हुन चयो इलाही सतरा तुंहिंजी जान समेत ॿिया बि नुक़सान अथई। वाक़ई में सियासत ते न ॻाल्हाइणु खपे, इहो सुवालु आहे मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदड़ सभिनि माण्हुनि खां। पर जेकॾहिं पाण सियासत ते नथा ॻाल्हायूं, सियासत 600 मौज़ू आहे, गंद आहे, कूड़ आहे, ठगी आहे, ड्रामेबाज़ी आहे, त पोइ बाक़ी छा ते ॻाल्हायूं? असांजे त ॼमणु, मरणु, खाइणु, पीअणु, पाइणु, सोचणु, सम्झणु, प्यार, नफ़रतूं, आज़ादी, ग़ुलामी, इहे सभु जेके बि असांजे समाज जा सवाल आहिनि, इहे त लागू ई सियासत सां आहिनि। इन्हनि खे तय दुरुस्त कंदी असांजे समाज में सियासत आहे। मिसाल तौरु हींअर ॿटालू महांगा आहिनि, कणिक महांगी आहे, खंडु महांगी आहे, अटो महांगो आहे। इन्हनि जो हल कहिड़ो आहे? इहे कीअं सस्ता थियनि? जवाबु ईंदो सियासत सां। सुठी हुकुमरानी दुनिया में, सिंध में, पाकिस्तान में कोन्हे का, इहा कीअं हल थींदी? जवाबु ईंदो सियासत सां। हिकु ॿारु आहे जेके माज़ूर पैदा थिया आहिनि, माज़ूर थी पियो आहे, इहो कीअं हल थींदो? सियासत सां। असांजे रोडनि रस्तनि ते अलाए केतिरी आलूदगी आहे, माण्हुनि खे हज़ारे लखे बीमारियूं आहिनि, धुअनि मां, फैक्ट्रियुनि जे मां, भठनि जे मां, या अलाए केतिरी आलूदगी आहे असांजे समाज में। इहा आलूदगी असांजे समाज जी कीअं ख़तमु थींदी? सियासत सां। असां वटि अलाए केतिरनि हज़ारनि नवनि बीमारियुनि जनमु वरितो आहे, जंहिंमें अलाए केतिरा ज़बरदस्त क़िस्म जा इंसान असांजा समाज जा मरी विया आहिनि। इहो कीअं हल थींदो? माण्हू कीअं बचंदा? सियासत सां। या जेतिरा बि असांजे समाज जा सवाल पाण खणूं था, जेके असां इंसाननि खे मौजूदु आहिनि हिन अॼु जे दौर में, उन्हनि सभिनी जो त हल आहे ई सियासत। जेकॾहिं पाण सियासत छॾे ॾियूं, पाण सियासत खे बोर मौज़ू था सम्झूं, पाण सियासत खे ठगी था सम्झूं, पाण सियासत खे ड्रामेबाज़ी था सम्झूं, या जनी इहे सवाल लाथा आहिनि, त पोइ बाक़ी इहे मसइला असांजे समाज जा हल थींदा कीअं? इहे हल कंदो केरु? असां पंहिंजे ज़हन में सियासत जीअं असां हिकिड़े माण्हू आहे न, हिकिड़ो जेको असांखे नथो वणे, हिकिड़ो माण्हू जंहिंते असांखे चिड़े, हिकिड़ो माण्हू। हाणे असांजे समाज में अलाए केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके भाइर, पीउ, दोस्त, मिट, माइट, शागिर्द, उस्ताद, ॿी कंहिं ज़ात वारो या मुल्क वारो अहिड़े क़िस्म जो माण्हू थी सघे थो जंहिंखे असां क़बूल पंहिंजे ज़हन, पंहिंजे ख़्याल में न कंदा आहियूं। ॾिसंदे बि चिड़ लॻंदी आहे, अरे कीअं वेठो आहे। हाणे अहिड़े क़िस्म जो जेको माण्हू आहे, उहो असांखे पंहिंजो करिणो आहे। सवाल पैदा थो थिए त इनखे पंहिंजो करियूं कीअं? सभ खां पहिरीं त इन माण्हू लाइ बहितर पंहिंजो पाण में सोच डेवलप करियूं, पंहिंजो पाण सोच रखूं। हाणे जॾहिं असां हुनखे पंहिंजो करियूं ई कोन था, त सोचूं हुन लाइ बहितर कीअं, या उन बहितर क़बूल कीअं करियूं? इहो ईअं थींदो, इन खे पंहिंजो पाण वटि ईअं क़बूल कबो जो इन लाइ ज़हन असांजे में, पंहिंजे सोच में, पंहिंजे ख़्याल में हिकु ज़हन लागू, हिकु सुवालु लागू करिणो पवंदो त हे जेको बुरो माण्हू आहे, हे जेको समाज जे लाइ नुक़सानकार माण्हू आहे, हे जेको इंसाननि खे नुक़सानु थो ॾे इहो माण्हू आहे, इन खे या जेको मूंखे नथो वणे इन खे पंहिंजो करिणो आहे, त उहो कीअं कबो? उहो असां पंहिंजे ज़हन में सिर्फ़ु उन खे क़बूल करण सां गॾु हिकु जुमिलो वधीक लॻाईंदासूं त हे जेको बुरो आहे, हे जंहिं समाज खे नुक़सानु आहे, हिन जे मुआशिरे खे नुक़सानु आहे, इन खे पाण दुरुस्त करे वेंदासूं। इन खे पाण इंसान सॼणो कंदासूं, इन खे समाज दोस्त कंदासूं, इंसान दोस्त इन माण्हू खे बणाईंदासूं। जेकॾहिं इहो सुवालु पंहिंजे ज़हन में हुन माण्हू सां गॾु ॻंढियूं था, यकीननि उन माण्हू खे असां बहितर करे सघूं था, यकीननि उन माण्हू खे असां क़बूल करे सघूं था। थींदो आहे ईअं आहे। हाणे जॾहिं उन बुरे माण्हू जेको असांखे नथो वणे, जेको चिड़ ॾींदड़ माण्हू आहे, उन खे असां दुरुस्त करण लाइ जेकॾहिं पंहिंजे ज़हन में क़बूल करे सघूं था, त पोइ हे जेको बुरो अमल सियासत सॾी थी वञे, हे जेका सियासत ठगी सॾी थी वञे, हे जेका सियासत हरामपाई सॾी थी वञे, या सियासत ई सभु गंदु कयो आहे, पोइ असां पंहिंजे ज़हन में इन सवाल खे क़बूल छो नथा करियूं त असां बहितर सियासत करे सघूं था? हिन बुरी, हिन ठगी, हिन हरामपाई वारी सियासत खे दुरुस्त अंदाज़ में सियासत आणे सघूं था। छो जो सियासत आहे अमुन सलामती जो नालो, सियासत आहे तबक़नि जे विच जे बराबरीअ जो नालो, सियासत आहे हिकु इंसान मथां ॿिए इंसान जे जबर जे ख़िलाफ़ जो नालो, सियासत आहे मज़लूम, पोरियत, मिसकीन माण्हुनि खे हक़ वठी हिन धरती ते इंसान थी रहण जो नालो। सियासत ई त आहे जंहिं हिन समाज खे अॼु ॾींहं ताईं ख़ूबसूरत बणायो आहे। मिसाल, अन्न जो रेट सियासत तय कंदी आहे, बीमारी जो रेट सियासत तय कंदी आहे, दवाउनि जा रेट सियासत तय कंदी आहे, कपिड़े जा रेट सियासत तय कंदी आहे, मुआशिरनि में, इलाइक़नि में केतिरियूं ख़ुशहालियूं, कहिड़ियूं तरक़ियूं थियनि, इहे सियासत तय कंदी आहे। इवन केतिरी आबादी असांजे समाज में मौजूदु आहे, केतिरा माण्हू असांजे समाज जा मारणा आहिनि, इहे बि सियासत तय कंदी आहे। केतिरा माण्हू असांजे समाज जा जेके ॿुॾनि पिया हिन दलदल वारी हिन सूरत हाल में, हिननि खे बचाइणो आहे, सियासत तय कंदी आहे। हाणे जॾहिं असां जेके सोचींदड़ माण्हू आहे, जेको सम्झंदड़ माण्हू आहे, जेको हिन मसइलनि खे हल कंदड़ माण्हू आहे,
उन आॾो हिकु माण्हू सुवाल करे थो, सियासत छा सो मौज़ू आहे, कूड़ आहे, ठगी आहे, ड्रामेबाज़ी आहे, खशट आहे, मिल्कियत गॾु करण जो नालो आहे, इंसाननि खे रतु आणण जो नालो आहे सियासत। अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं सियासत जे लाइ सुवाल हूंदा त पोइ इहे बाक़ी मसइला हल थींदा कीअं? त पोइ इन्हनि मसइलनि जो हल हिकु ई हूंदो, सादो हूंदो त जेका हक़ीक़ी सियासत आहे, जेका पोरियतनि जी सियासत आहे, जेका मज़दूरनि जी सियासत आहे, जेका अवाम जी सियासत आहे, उनखे लागू कबो, उनखे बहितर कबो। हिन हरामिन, हिन दहशत गर्दनि, हिन ठगनि, हिन सरमाएदारनि, हिन हुकुमरान जी जॻह ते वतन दोस्त, इंसान दोस्त, समाज दोस्त, मुआशिरे दोस्त माण्हुनि खे विहारबो, इन्हनि माण्हुनि लाइ फ़ैसिला कराइबा, इन्हनि माण्हुनि खे कंहिं सुठे तरीक़े ते वठी हलण लाइ गस ॻोल्हबा, दग ॻोल्हबा, तरीक़ा ॻोल्हबा त मसइलनि जा हल निकिरंदा। असां सियासत नथा करियूं, सियासत खे बोर मौज़ू सम्झोसूं, छॾे ॾिनो अथऊं, पर हाणे असांजे बाज़ार में बटालू महांगा थिया आहिनि, इहे हल कीअं थिए, बटालू सस्ता कीअं थियनि? छो जो पाण सियासत जे मुखालिफ़ आहियूं, पाण सियासत नथा करियूं। जेकॾहिं सियासत ते ॻाल्हाईंदासीं त ठगी था करियूं, जेकॾहिं सियासत जो पासो वठूं था त पोइ असांजी ज़िंदगी खे नुक़सानु आहे या हज़ार सवाल आहिनि असां गॾु। बाबा पोइ असांजा मसइला हल थींदा कीअं? जेकॾहिं पाण सियासत ते सॼी सिंध जा माण्हू सियासत ते नथा ॻाल्हायूं न, छा बीमारी असांजे समाज मां ख़तमु थी वेंदी? छा इहा अणबराबरी ख़तमु थी वेंदी? हे जेके थाणे ते मज़लूम माण्हू ॿधिजनि कुटिजनि पिया, इहे ख़तमु थी वेंदा? हे जेके जागीरदार लखनि माण्हुनि जो इस्तेहसाल करे उन्हनि जे वोट ते चढ़ी अचे पंहिंजी मिल्कियत पाण गॾु करण लाइ वेठा आहिनि, इहे ख़तमु थी वेंदो निज़ाम? जवाबु ईंदो त को बि ख़तमु न थींदो। इहो निज़ाम ईअं हलंदो, वधीक बरबरियत पैदा कंदो, वधीक इंसाननि जो रतु वहंदो, बीमारनि में वधीक माण्हू मरंदा, वधीक महांगाई थींदी ऐं वधीक नसुल तबाह थींदा आहिनि क़ौम आहिनि, इंसाननि आहिनि, माण्हुनि जा। जेकॾहिं पाण इंसान दोस्त, वतन दोस्त सियासत नथी थिए, माण्हू नथा कनि सियासत खे बुरो, बाबा असांजो समाज गंदो आहे न, सियासत गंदी आहे न, इनखे साफ़ु करिणो आहे न, इनखे दुरुस्त करिणो आहे न, इन खे ई त ठीकु करिणो आहे न। छो जो इन मसइलनि जा हल आहिनि इन वटि। हाणे जेकॾहिं असां चवंदा समाज सॼो गंदो आहे, हे सॼे समाज में गंद आहे, बाबा जॾहिं इहो गंद आहे असां साफ़ु न कंदासीं, इनखे दुरुस्त न कंदासीं त इहो गंद साफ़ु थींदो कीअं? इहो गंद कढंदो केरु? मुस्बत, इंसान दोस्त, बहितर सोचण रखंदड़ माण्हू सियासत में अचनि था त पोइ हिन सभिनी मसइलनि जा हल निकिरंदा। जेकॾहिं न सियासत खां नाबरी वारे वेहिजे, उन साथीअ जे सवाल जी पोइवारी कजे त पोइ लख हज़ार इंसान जो क़तलु थींदो। हिन मसइलनि सभिनि जो, हे जेके अॼु नौजवान यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था, हिन खे बि सियासत पई पढ़ाए। छो जो फैक्ट्रियूं समाजनि में पढ़ियो लिखियो मज़दूर पैदा करण लाइ पैदा कयूं वेंदियूं आहिनि या लॻायूं वेंदियूं आहिनि, त मज़दूर पढ़िया लिखिया पैदा थियनि, जेके हुन सरमाएदारनि खे कमु हूंदा आहिनि, इन लाइ कोन पैदा कयूं वेंदियूं आहिनि, यूनिवर्सिटियूं लॻायूं वेंदियूं आहिनि त वतन दोस्त माण्हू पैदा थियनि, पढ़िया लिखिया पैदा थियूं, असांजे निज़ाम खे धर्म भरम ईअं थींदो ई कोन्हे। उहो जॾहिं इहो सॼो निज़ाम सियासत पई हलाए, उनखे दुरुस्त कयो वेठी आहे, त पोइ सियासत खे दुरुस्त करिणो पवंदो, सभिनि मसइलनि जा हल निकिरंदा। जेकॾहिं सियासत दुरुस्त न हूंदी त पोइ अहिड़े क़िस्म जा मसइला पैदा थींदा हूंदा।